ख़बर ताईं पहुचाई पिया। सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में कोहीड़े जो राज बरक़रार आहे। कोहीड़े सबबि गाॾियुनि जी अच वञ सख़्तु मुतासिर थी आहे। लाड़काणो, सखर, नवाबशाह, रोहिड़ी, कंबर, शहदादकोट, डोकरी, बाडराई, बाकराणी, रतोदेरो, नवदेरो, कोटलालू, मेरापुर, खानवाण, गुपचाणी समेत ॿियनि इलाइक़नि में बि कोहीड़े जो राज बरक़रार आहे। जॾहिं त रोहिड़ी, गाज़ी अहमद, दौलतपुर सफ़नि में कोहीड़े सबबि हादसा पेश आया आहिनि, जंहिंजे नतीजे में 4 ॼणा फ़ौत थिया आहिनि, जॾहिं त केतिरा ई ज़ख़्मी पिणु थिया आहिनि। मोटरवे पुलिस पारां सफ़र दौरान फॉग लाइट्स इस्तेमालु करण जी हिदायत पिणु कई वई आहे। ख़बर ताईं पहुचाई पिया। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में कोहीड़े जो राज बरक़रार आहे। कोहीड़े सबबि गाॾियुनि जी अच वञ सख़्तु मुतासिर थी आहे, जॾहिं त मोटरवे पुलिस पारां गैर ज़रूरी सफ़र न करण जी पिणु हिदायत कई वई आहे। लाड़काणो, सखर, नवाबशाह, रोहिड़ी, कंबर, शहदादकोट, डोकरी, बाडराई, बाकराणी, रतोदेरो, नवदेरो, कोटलालू, मेरापुर, खानवाण, गुपचाणी समेत ॿियनि इलाइक़नि में कोहीड़े सबबि ट्रैफ़िक जी अच वञ सख़्तु मुतासिर थी आहे, जॾहिं त रोहिड़ी, काज़ी अहमद, दौलतपुर सफ़नि में कोहीड़े सबबि हादसा पेश आया आहिनि। हादसनि जे नतीजे में 4 ॼणा फ़ौत थिया आहिनि, जॾहिं त केतिरा ई ज़ख़्मी पिणु थिया आहिनि। ख़बर ताईं पहुचाई पिया। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में कोहीड़े जो राज बरक़रार आहे। कोहीड़े सबबि हादसा पिणु पेश आया आहिनि। रोहिड़ी, काज़ी अहमद, दौलतपुर सफ़नि में हादसा पेश आया आहिनि, जंहिं सबबि 4 ॼणा फ़ौत थिया आहिनि, जॾहिं त केतिरा ई ज़ख़्मी पिणु थिया आहिनि। असां ख़बर शेयर पिया कयूं। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में कोहीड़े जो राज बरक़रार आहे। कोहीड़े सबबि गाॾियुनि जी अच वञ सख़्तु मुतासिर थी आहे। लाड़काणो, सखर, नवाबशाह, रोहिड़ी, कंबर, शहदादकोट, डोकरी, बाडराई, बाकराणी, रतोदेरो, नवदेरो, कोटलालू, मेरापुर, खानवाण, गुपचाणी समेत ॿियनि इलाइक़नि में कोहीड़े जो राज बरक़रार आहे, जॾहिं त रोहिड़ी, काज़ी अहमद ऐं दौलतपुर सफ़नि में कोहीड़े सबबि हादसा पेश आया आहिनि। हादसनि जे नतीजे में 4 ॼणा फ़ौत थिया आहिनि, जॾहिं त केतिरा ई ज़ख़्मी पिणु थिया आहिनि। ॿिए पासे मोटरवे पुलिस पारां सफ़र दौरान फॉग लाइट्स इस्तेमालु करण ऐं गैर ज़रूरी सफ़र न करण जी पिणु हिदायत कई वई आहे। ख़बर ताईं पहुचाई पिया। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में कोहीड़े जो राज बरक़रार आहे। कोहीड़े सबबि गाॾियुनि जी अच वञ सख़्तु मुतासिर थी आहे। लाड़काणो, सखर, नवाबशाह, रोहिड़ी, कंबर, शहदादकोट, डोकरी, बाडराई, बाकराणी, रतोदेरो, नवदेरो, कोटलालू समेत ॿियनि शहरनि में बि कोहीड़े जो राज बरक़रार आहे, जॾहिं त रोहिड़ी, दौलतपुर सफ़नि में कोहीड़े सबबि हादसा पेश आया आहिनि, जंहिंजे नतीजे में 4 ॼणा फ़ौत थिया आहिनि, जॾहिं त केतिरा ई ज़ख़्मी पिणु थिया आहिनि।